माण्हू हेॾा बि वेठा आहिनि, अयूब गाद साहब वेठो आहे, अब्बास गुल्ला। अयूब गाद इहो बच्चो आहे मूंखे त वॾो ॾिसी करे हैरानी थी आहे त हेॾो वॾो नालो और देह मेरा अल्लाह नालो अल्लाह नालो अलाह जो पर तूं जो वियाहे हाय नागपुर विच त आव दिल त चए थी पासे में वञाए अलाह दामा ठाहे मुआरे घर वारी केस कर दई हे ॿियो कुझु न आहे हे हयल थी ॿिनि शादियुनि जो बाबा हिकिड़ी शादी कराई मां हुआ चाचा ये वार में बना जो पोछो तो जा ऋषि वार दे वेठो त नज़र ई नथो अचे त टायर कहिड़ो माण्हू कहिड़ो मां साईं हिकिड़ी ॻाल्हि करे थो छॾियां जेकॾहिं शादी न कराए न हिकिड़े हफ़्ते जे अंदरि पी मटाईंदो मां